टंडे गुलाम हैदर में लॉकडाउन सबब पोरियत सख्त परेशान थी विया आहिनि, जन पारां वाहर जी अपील कई वई आहे। यूसी यूसुफ खान चांग जे ॻोठ हाजी शफी मोहम्मद निज़ामाणी जा रहवासी पुन्नू मशोरी, ॾिनो मशोरी ऐं जुमो मशोरी नेशनल प्रेस क्लब पहुची सहाफ़ियनि अॻियां दाहींदे चयो आहे त लॉकडाउन सबब बेरोज़गार थी विया आहियूं। रोज़गार न मिलण सबब बच्चा बुखुनि ते वेठल आहिनि। हुननि चयो त मज़दूरी करे बच्चनि जो पेट गुज़र कंदा हुआसीं, पर लॉकडाउन जे करे ॾियाड़ीअ ते मज़दूरी बि बंदि थी वई आहे। बाबा असां देर राति में वेठा आहियूं। असांजा बच्चा जेके आहिनि सो वीचारा ॻोठ जा माण्हू इलाही ग़रीब आहिनि। उन्हनि वटि मज़दूरी जे लाइक़ु पैसो कोन्हे, उन्हनि खाइण जे लाइ पैसो न आहे। कॾहिं वेंदा आहिनि किरायो करे उते राति जो कारखाने ते कमाए सुबुह जो पैसा खणी ईंदा आहिनि, बच्चनि जो अटो वठी ईंदा आहिनि। ऐं अॼु 40 ॾींहं थी विया आहिनि, कारखाना वारखाना बंदि आहिनि। असांखे कंहिं बि नुमाइंदे असांखे कटो अटे जो न ॾिनो आहे। का बि इमदादी असांखे न ॾी वई आहे। हिते ग़रीब आहियूं, असांजी महिरबानी करे इमदाद ॾी वई आहे। असांजा जेके यूसी या चेयरमैन सो अञा ताईं असां वटि अची न रहिया आहिनि। अची असां पुछी रहिया आहिनि। असां वेंदा आहियूं त हुतां अॻिते जा ऑफिस में आहिनि। ॻोठड़नि ज़िले इंतिज़ामिया ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त राशन ॾेई मदद कई वञे, जीअं फाका कशी खां बची सघूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk